दोस्तों कराची में बरसात का तमाम वधिक बरसात पई है, जैसे करे जो रोड रस्ता उनकी हालत ॾाढी ख़राब है। मूं सवेर भी तव्हांखे मंज़र ॾेखारण की कोशिश कई पे। कराची शहर में ही ॾाढा परेशान कंदड़ मंज़र आहिनि। रोडनि ते ईअं पियो लॻे ॼण तलाव हुजनि पानी जा, या रोड जेके मेन रोड आहिनि कराची शहर जा ॼण बारिश जे वसकारे सबबु कैनालनि जी सूरत अख्तियार करे विया हुजनि। कराची में अॼु तमामु वधीक बारिश पई है। माज़ी जे भेट में वेझे माज़ी जे भेट में ही जेके आउं जंहिं इलाइक़े में मौजूदु आहियां, ही मेन कोरंगी रोड वारो इलाइक़ो है, जिते तव्हां मुंहिंजे आॾो ॾिसो था। ऐं हिकु पेडिस्टल पुल ते आहियां मेन कोरंगी रोड जे आॾो। ही जेको मंज़र है रोड वारो, वो इंतहाई परेशान कंदड़ सूरत हाल है। बारिश अॼु सुबुह खां वठी कराची में हुई, जेका हींअर भी जारी है। इन किस्म जा मंज़र लगभग कराची शहर के हर इलाइक़े में नज़र अचन पिया। कराची शहर में बारिश वारा जेके मंज़र आहिनि, कोशिश कंदुसि तो तव्हांखे ही ॿियो पुल ते आहियां ऐं पेडिस्टल ते ॿियो छेड़ो ॾेखारियां। ही थोरो छटरी खे अॻे खणी वञो। ही जेका सिचुएशन है कराची में बारिश तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त तमामु वधीक ख़राब सूरत हाल है। तमामु वधीक बारिश पई है कराची शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जंहिंजे करे तमामु वधीक मुतासिर थियो है कराची शहर। नंढियूं वॾियूं केतिरियूं गाॾियूं आहिनि जेके रोडनि रस्तनि ते बंदि पयल आहिनि। छाकाणि त बरसात तमामु वधीक पई है, इन करे जेको बरसात जो पानी है वो तमामु वधीक रोडनि रस्तनि ते नज़र अचे पियो। मेन कोरंगी रोड है ही, और डिफेंस फेज़ 2 वारे इलाइक़े में एक पेडिस्टल पुल ते मौजूद आहियां। पुल जे हेठां ही जेको मेन रोड है, आम तौर ते साफ़ सुथरो इलाइक़ो है ही, तमामु बहितरीन रोड है। हिन जे हेठां ही तमामु वॾो नालो है, जेको नेकाल वारो नालो आहे। बिल्कुलु ही जेको साम्हूं मोटरसाइकिल वारा ही अचनि पिया, इहो नाले वारो इलाइक़ो है जिते मोटरसाइकिल बीठल है। इन इलाइक़े में बरसात जे करे ही ख़बर नथी पवे त नालो किथे आ, रोड किथे आ। ही जेके मंज़र आहिनि कराची शहर जा, लगभग कराची के समूरनि इलाइक़नि जी हाण हिन वक़्तु पोजीशन साॻी है बरसात जे करे, जिते तमामु वधीक बारिश पवण जे करे मुख़्तलिफ़ रोड रस्ता हिन क़िस्म जो मंज़र पेश ऐं पेडिस्टल पुल है। मुंहिंजे साम्हूं वेस्ट पॉइंट टावर है। पुल जो जेको ॿियो छेड़ो है, जेकॾहिं वरी तव्हां ॾिसो उते भी ही साॻी सूरत हाल है। ही आबादियूं आहिनि जिते तमामु वॾो पानी पहुतल है। ही कुदरती तौर ते बारिश छाकाणि तमामु वधीक पई है, इन करे पानी तमामु वधीक जमो थी वियो है। कराची जा जेके आम माण्हू आहिनि, यकीनन उनखे तमामु वधीक ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पवे थो। साम्हूं तव्हां ॾिसो जेकॾहिं त आम शहरनि सां गॾु औरतुनि जो जेको ही